अस्सलाम वालेकुम, मैं जानज़ेब अली ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त असांजी हिकिड़ी सीरियल नई अची रही आहे KTN स्क्रीन ते, जंहिंजो नालो आहे ॼमी फाथा आहियूं, जंहिंजो जेको राइटर आहे उहो आहे डॉक्टर प्यार अली जतोई साहब, ऐं उन खां अलावा उनजो जेको डायरेक्टर आहे उहो आहे मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त मामा लालू पाण बि हिन में एक्ट कयो, पाण कमु कनि पिया, ऐं जंहिंजो DOP आहे महफ़ूज़ बिहड़ साहब। ऐं माशाल्लाह इलाही ज़बरदस्त सीरियल आहे ऐं ॾाढो सुठो कमु करे मज़ो अचे पियो, ऐं इंशाल्लाह तव्हां ॾिसो तव्हांखे बि इलाही मज़ो ईंदो आहे। जीअं हमेशह तव्हां प्रोजेक्ट्स खे प्यारु ॾींदा आहियो, उमेद आहे त हिन प्रोजेक्ट खे बि तव्हां ईअं प्यारु ॾींदव। अस्सलाम वालेकुम, मां ज़ुहैब चांडियो ऐं हिन वक़्तु मां जेको आहे त सेट ते मौजूदु आहे। ॼमी फाथा से जो सीरियल आहे KTN जो जेको जल्द अची रहियो आहे KTN जी स्क्रीन्स ते, ऐं हिन सीरियल खे डायरेक्ट कयो आहे असांजे सिंध जो मल्टी टैलेंटेड आर्टिस्ट आहे मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू। त ज़रूरु तव्हां ॿुधो हूंदो त मज़ाहिया ड्रामो आहे, डेफिनेटली तव्हांखे एंटरटेन कंदो। जल्दी KTN जी स्क्रीन से ईंदो त तव्हां बि ॼमी फाथा से खे ॾिसणु न विसारींदा। इट्स रियली वंडरफुल एक्सपीरियंस बीइंग द पार्ट ऑफ दिस सेट। थैंक यू। अस्सलाम वालेकुम, मां आहियां AG समूह। जे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो कॉमेडियन बहितरीनु हिकिड़ो आर्टिस्ट अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू KTN जी सीरियल करे रहियो आहे, जंहिंजो नालो आहे ॼमी फाथा आहियूं, जंहिंमें मुंहिंजो कैरेक्टर आहे हाशिम होटल वारो। मामा लालू उर्फ़ अब्दुल मनान अब्बासी जो वालिद आहियां ऐं उमेद आहे तव्हां हिनखे ॾिसणु न विसारींदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल्ला मल्ला उर्फ़ मवाली नंबर 1। अर्ज़ु इहो त असांजो KTN जे लाइ नओं ड्रामो शूट थी रहियो आहे, जंहिंजो नालो आहे ॼमी फाथाऊं। इन ॼमी फाथाऊं में असां पुराणी टीम मामा लालू जी सभु दोस्त गॾु कया आहिनि, जंहिंमें खूनी माण्हू बि आहे ऐं मवाली बि आहे, लालू बि आहे ऐं मोहतरम अकील कुरैशी बि आहे ऐं खोड़ सारा ॿिया फ़नकार आहिनि, जानज़ेब आहे। ऐं इहे सभु गॾिजी करे असां कोशिशि कंदासीं त जीअं मामा लालू ड्रामो हलियो हो ऐं सॼी दुनिया खे जिथे जिथे सिंधी माण्हू रहे पियो, सिंधी ॿोली सम्झे पियो, उनखे पसंदि हो। त वॾी ॻाल्हि इहा आहे त उन वक़्त में असां सां ज़ुल्फ़ी शाह कोन हो, पर हिन वक़्तु असांजे हिन ड्रामे में ज़ुल्फ़ी शाह बि असां सां गॾु आहे। असांजी कोशिशि रहंदी त तव्हांजे चेहरनि ते मुर्कूं विखेरियूं, भला वॾो टहक न ॾेई छॾियो, जेकॾहिं तव्हां वाछूं टेड़ियूं त बि असांजो कमु थी वेंदो। असांजी कोशिशि रहंदी त तव्हांखे खिलायूं ऐं इंशाअल्लाह ताला इहो सिलसिलो ईअं ई जारी ऐं सारी रहंदो। शूट जारी आहे ऐं इंशाअल्लाह ताला जॾहिं एडिट थींदो ऐं पोइ ड्रामो TV ते ऑनएयर थींदो ऐं पोइ ख़बर पवंदी त घणे इहे सहो आहे। ऐं दिलि मां तव्हांजे अज़ ख़ुदि आवाज़ु अची वेंदो त ॼमी फाथाऊं, तव्हांखे न मां पंहिंजे पाण खे आहियां। हिन ड्रामे जो राइटर आहे डॉक्टर प्यार अली जतोई ऐं डायरेक्टर आहे अब्दुल मनान अब्बासी। ऐं इहो जोड़ी मामा लालू ऐं मवाली जी त तव्हां सॼी ज़िंदगी ॾिठी आहे, ऐं वरी नए रंग में इंशाअल्लाह ताला तव्हांजे साम्हूं ईंदासीं ऐं मौला कंदो तव्हांखे ॻाल्हि वणंदी। वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको मौजूदु टाइम हले पियो, जंहिंमें महांगाई चोट चढ़ी वई आहे, महांगाई एॾी चोट ते चढ़ी वई आहे जो महांगाई चोट ते ऐं माण्हू क़बर में, मतिलबु आहे त महांगाई जो असरु माण्हुनि ते एॾो वधी वियो आहे जो माण्हू परेशान आहिनि, माण्हू हैरान थी विया आहिनि, माण्हुनि खे सम्झ में नथी त कजे छा। पर असांजे ड्रामे में इहे सभु शयूं आहिनि ऐं इंशाअल्लाह कोशिशि इहा कंदासीं त माहौल खे ॾिसी माण्हू ॻाल्हाए ऐं बहितरु ॻाल्हाए जेको तव्हांखे सम्झ में बि अचे, ऐं असां कोशिशि असांजी इंशाअल्लाह ताला कामयाबु हूंदी। थोरो लिखियो घणो सम्झंदा, असुलु ॼमी फाथाऊं। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आउं आहियां ख़ातम खोखर खूनी माण्हू, जंहिंजे KTN ते हिकिड़ो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो ड्रामो थो अचे, जंहिंजो नालो आहे ॼमी फाथाऊं, जंहिंजो डायरेक्टर अब्दुल मनान अब्बासी ऐं मामा लालू ऐं राइटर आहे प्यार अली जतोई। जीअं त मुंहिंजो पुराणे दौर में हिकिड़ो किरदारु हो, जंहिंजे करे मां मशहूरु थियुसि त असां उमिरि अॻो नीमाज़ कुतर कुतर करे छॾियोसीं। उहो कुतर वारो किरदारु तव्हां सभिनी दोस्तनि जी फरमाइश ते आउं वरी इन ॼमी फाथाऊं ड्रामे में खणी अची रहियो आहे तव्हांजे साम्हूं। तमामु शानदार किरदारु आहे ऐं हिन में वॾी कॉमेडी आहे, तमामु ज़बरदस्त क़िस्म जो ड्रामो आहे। ऐं इहो ड्रामो असांजो ॼमी फाथाऊं KTN ते रिलीज़ थींदो ऐं उनजो राइटर आहे प्यार अली जतोई ऐं डायरेक्टर सिंध जो तमामु वॾो डायरेक्टर अब्दुल मनान अब्बासी मामा लालू। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।